नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में खबर ॾींदा हलूं। ठुल में बरसात इंतजामिया जी पत वाखी करे छॾी है। बरसात जो गंदो पानी गटरन सां मिली मेन रोड ते जमा थी वियो, जंहिं सबबु अवाम ऐं कारोबारी माण्हू मुतासिर थियण लॻा आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नबी बख्श पंहिंजी इन रिपोर्ट में। बिल्कुलु असां हिन वक़्तु अमरोटी चौक वटि बीठा आहियूं, जेको हे गंदगी जी हाल आहे। तुंहिंजे इंजन में जेके मासूम ॿार नंढा बड़ा शहरी अची वञनि था, उन्हनि जो हवाले सभु कुझु छा कयूं था, उन्हनि जो छा चवणु हुयो। त इहे ई क़दम खयां आहिनि हिन शहर जे ठुल वारनि खे गंदो करण ई कढनि। न शहर जा गंद जा ढेर सफ़ा करे सघिया आहिनि, न पाणी जो इंतज़ाम आहे। चेयरमैन जो कमु आहे। एतिरी बरसाति थी आहे, मुलाज़िमनि खे पघार न मिलंदी आहे। गोॾे जेतिरो पाणी बीठो आहे थियो, जेको माण्हू खे कंहिंखे रस्तो न आहे, न कंहिंखे खाइण पीअण जी कुझु ख़रीदारी करण जी, सेल करण जी को तरीक़ो ई कान्हे। हितां जी इंतिज़ामिया नाहल करार आहे, बेकार आहिनि, कंहिं कम जा ई न आहिनि। असांजे शहर खे वॾो में वॾो अज़ाब आहे। न मिठे पाणी जी सहूलियत आहे, न कंहिं रस्तनि जी सहूलियत आहे, न कंहिं नालनि जी सहूलियत आहे। गंदगी आहे, बदबू ई आहे। चवनि था पिया असां आवाम जी ख़िदमत कया, छा ख़िदमत कई अथनि? गंदगी को सवाइ ॾिनो छा अथनि? सिर्फ़ु ढेर गंद जा ॾिना अथनि। ॿियो पाणी बरसातियुनि जो, नालनि जो 12 ई महीना ॿाहिरि हूंदा रोडनि ते। इहो छड़ो बरसाति जे टाइम ते न आहे साईं, 12 ई महीना ॿाहिरि आहे, किन आहे, कोई बि रस्तो साफ़ु सुथिरो न आहे। असांजी म्यूनिसिपल पार्टी जो जेको नाज़िम साहिबु आहे, इहो चेयरमैन साहिबु अचे थो, पंहिंजा चेक पास करे मनपसंद माण्हू खे ठीका ॾेई किरोड़े रुपया खाई पंहिंजा घर पूरा कया अथनि। बाक़ी अवाम जी कंहिंखे ज़रूरत कहिड़ी आहे? 12 महीने इहे चवंदा आहिनि असां माण्हुनि खां जेको वोट वठंदा आहियूं पैसनि ते वठंदा आहियूं, को असांखे थोरे कंदा आहिनि। हे वोट वठंदा आहिनि पैसनि ते, पर अलाह कंदो ठुल जा माण्हू हिननि खे मोट सुठी ॾींदा। हर गिली में वेंदव, हर रस्ते तां वेंदव, रहबर चौक ते वेंदव, तव्हां कहिड़े बि रियाज़ चौक ते वेंदव, हिन अमरोटी चौक ते वेंदव, एॾी गंदगी आहे, बदबू आहे, पाणी किना बीठा आहिनि नालनि खां ॿाहिरि। हिन महिल ताईं कोई बि म्यूनिसिपल पार्टी जो माण्हू न आयो आहे त हिननि खे संभारे पाणी खे कढनि या नेकाल करनि, कंहिंजो रस्तो सिधो करनि। का परवाह ई न आहे हिननि खे। हिननि खे पैसनि ते वोट मिलंदा आहिनि, हिननि खे फ़ुख़ुर आहे, पर हिन जो फ़ुख़ुर बि ख़तमु थी वेंदो। अॼु को 15 साल अॻु में 20 साल खोसा साहब हुया दीनपुर जा, उन्हनि जो नालो निशान बि मिटी वियो, हिन गढ़ी जो बि नालो निशान मिटिजी वेंदो। ताईं नाअहल हुक्मरान आया, जिन सवाइ शहर खे लुटण फुरण जे कुझु बि न कयो। हिकु बि तरक़ियाती कमु न करायो अथनि। जेके बि तरक़ियाती कमु हुया, कागज़ी कमु कराया विया, कागज़नि में पैसा, कागज़ी ठेकेदार सभु शइ लुटे फुरे खणी विया। अमी पूरे शहर जी सर्वे कयो, तव्हांखे पाणी नज़र ईंदो, पर हिते कोई बि न भंगी आहे, न सफ़ाई आहे, न म्यूनिसिपल जो अमलो आहे, कोई बि हिते कमु करण वारो कोन्हे। अलाह जी ख़ैर ख़ैरियत सां चेयरमैन त हलियो वियो घर, बाक़ी जेके हेठियां आहिनि, बाक़ी रहियल बचल सुल माल आहे, नोट पाणी जेके आहिनि, उहे पाणी जी आड़ में रुपयो ख़र्च कंदा, 20 रुपया करदा, बाकी अल्लाह अला ख़ैर सलाह है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।